नाज़रीन तवां ॾिसी रहिया आहियो हक़ सच न्यूज़। नाज़रीन तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं कोट गुलामन खान जाते कोट गुलामन में बरसां ॻोठ छहासी जो रहवासी गरीब बोरियत मिठूमल मेघवाड़ कुछ महीननि खां बीमारीअ में मुब्तला हुयो, जेको हलण फिरण खां लाचार थी वियो आहे। गुरबत सबब इलाज कराइण खां लाचार थी करे बिस्तरे ते पियल आहे। सख़्त पीड़ा सबब अज़तनाक ज़िंदगी गुज़ार रहियो आहे। गरीब कुटुंब पंहिंजी मदद तहत घणो इलाज करायो आहे, को बि फ़र्क़ु पइजी नथो सघे। डॉक्टरनि पारां ऑपरेशन कराइण जी सलाह ॾिनी वई आहे। ऑपरेशन जो ख़र्चु 1.5 लख रुपया ॿुधायो वियो आहे। ही गरीब बोरियत उहो ख़र्चु भरण जी सघ नथो रखे सघे। हिन पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, MNA मीर मुनवर खान तालपुर, MPA हाजी नूर अहमद बुरगड़ी, सूबाई वज़ीर सेठ हरी राम कशोरी लाल MPA ऐं सुरेंद्र विलासाई सूबाई सलाहकार।